إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأموال مقتحم. पंज दिसंबर सन 2021 आचर वाले दिहाड़े ते गोठ नेक मोहम्मद बिजारानी में करमपुर बरदर अजीज नौजवान मुजाहिद मिल्लत हाफिज कुदरतुल्लाह बिजारानी साहब जी तरफा सालियानो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो थींदो इन साल भी मुनक्कद थियो। सुबह खां वठी उलमाए कराम जी ज़ियारत करे रहा हो। मां भी जिंदगी में पहिरियों मरतबो अवांजे ॻोठ में आयो आहियां। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल फरमाए। आमीन। थोरो ॾाढे मक़सद अल्लाह राज़ी इखलास इन्नमल अमालु बिन्नियात अमलन जो दारो मदार नियत नियत कुरान ॿुधण जी नियत सवाब कमाइण जी नियत ही आहे त रब राज़ी थिए त पोइ असांजा अचण सजायो
खुदा सा अचण सां ई बख़्शिजी वियासीं ऐं जे नियत का बि आहे छो त जलसनि में 2 क़िस्म जा माण्हू ईंदा के चौंपड़ियूं चोरण ईंदा आहिनि के भत्तू खाइण ईंदा आहिनि के क़ुर ॿुधण ईंदा आहिनि हर कंहिंखे पंहिंजी नियत जे मुताबिक़ मिली वेंदी पर मां ईअं सम्झां थो त हिन इलाइक़े जा जेके बि मुस्लमान मूंखे नज़र अचंदा जलसे में इहे सभु उन्हनि जी ॿियूं नियतूं न आहिनि भत त रोज़ खाईंदा हूं क़िस्मत सां जलसा था थियनि हिन सभिनी जी नियत आहे त सॼो ॾींहुं वेही करे रब करीम जो क़ुर ॿुधूं जीअं शाम जो मोटी वञूं त असांजूं झोलियूं रहमत सां मालामाल दोस्तो वाइज़ जे शुरू करण खां अॻ में मुंहिंजो अर्ज़ इहो अथव त उहा दुआ बि अलाह वटि एसी ताईं क़बूल न आहे उहा मजलिस बि अलाह वटि क़बूल न आहे जंहिं मजलिस में मोहम्मद जे मथां दुरूद सलाम न पढ़ियो वञे जंहिं दुआ में मोहम्मद जे मथां दुरूद सलाम न पढ़ियो वेंदो उहा दुआ टंगजी पवंदी आहे उहा मजलिस टंगजी पवंदी आहे मां तव्हांखे अर्ज़ु कयां त जॾहिं बि मुंहिंजे ज़बान ते मुंहिंजे आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म ग्रामी खयो वञे त तव्हांजे ज़बान ते नंढड़ी दुरूद हुजे एतिरा उहो ॾाढा सभिनी खे यादि आहे ॾाढा त चओ थोरो ॾाढा त चओ ईअं ॾाढा त चओ 30 निकियूं मिलियूं नबी साईं फरमायो जेको हिकु दफ़ो मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो अलाह उनजे मथां 10 दफ़ा रहमत मोकिलींदो नबी साईं फरमायो जेको 10 दफ़ा मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो अलाह उनजे मथां 100 दफ़ा दुरूद रहमत मोकिलींदो मुंहिंजे साईं फरमायो जेको मुंहिंजे मथां 100 दफ़ा सलात पढ़ंदो न अलाह साईं उनजे निर ते लिखाए थो त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक मुनाफिकी खां बि परे आहे त जहन्नम जी बाहि खां बि परे साहबी सगोरो आहे नबी साईं खे चए थो या रसूल अल्लाह मां जॾहिं दुआ घुरंदो आहियां न उन दुआ में हिकु हिसो तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद सलाम पढ़ंदो आहियां ऐं 3 हिसा रब खे पंहिंजा मसला अर्ज़ कंदो आहियां नबी साईं फरमायो जज़ाकुमुल्लाह पुट जे वधाईंदे त अलाह वधाईंदो हाणे मां जॾहिं दुआ घुरंदुमि न हुन में 2 हिसा तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदुमि 2 हिसा पंहिंजे रब करीम खे पंहिंजा मसइला बयान कंदुसि सही फरमाए जज़ाकुमुल्लाह रब वधाईंदो पुट वधाईंदे त अलाह वधाईंदे जॾहिं दुआ घुरंदुमि त 3 हिसा तुंहिंजे मथां दुआ में 3 हिसा तुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ंदुमि हिकु हिसो अलाह खे पंहिंजा मसइला ॿुधाईंदुसि इहा शइ ज़रूरत आहे इहा शइ आहे सही फरमाए जज़ाकुमुल्लाह पुट वधाईंदे न त पोइ अलाह वधाईंदे चए थो या रसूल अल्लाह हाणे जॾहिं मां दुआ घुरंदुमि न ॿियो कुझु बि न घुरंदोमांसि सिर्फ़ु तो मोहम्मद जे मथां दुरूद सलाम पढ़ो ॾाढा नथा सुभाणे पोइ साईं जन खे जवाब कहिड़ो ॾिनो साईं जन फरमाया पुट दुआ में रुगो मां मोहम्मद करीम जे मथां दुरूद पढ़ंदे न त पोइ अलाह खां कुझु बि न घुरजांइ बसि दुआ घुर हुन में मुंहिंजे मथां सलात सलाम पढ़ दुरूद पढ़ो अलाह बिना घुरण जे रब सभु मसला हल करे अहिड़ो नबी मिलियो असांखे वफ़ादार नबी हमदर्द नबी हाफ़िज़ कुदरतुल्लाह तो चए त मौलवी अब्दुल जब्बार 2 कलाक वाइज़ करे 3 कलाक त मां ॾिना आहिनि साईं हाणे मां तव्हांखे 2 टे ॻाल्हियूं अर्ज़ु कयां मुंहिंजा दोस्तो बि वीचारो मुजाहिद मां हक़ीक़त तव्हां ॾिठो बि हूंदो मां वञा पोइ मुंहिंजो साईं मां ऐं हाज़ुरी भरायां पर चई त न ठीकु आहे साईं जलसा त घणा आहिनि मुंहिंजो ॿिए हंधि बि जलसो आहे वरी उहे बि बरोचर छॾींदा कोन ओ दोस्तो हे भी बेचारा मजबूर जलसे कराने वाला आलम भी मजबूर छो त रब जे मेहरबानी सां अॼु हिन तव्हांजे इलाइक़े में 4-5 जलसा मांखे त हिन में हिन इलाइक़े में हिकिड़ी आहे ॿी मुंहिंजी ॿिए हंधि आहे पर एॾी रब जी मेहरबानी मोहम्मद करीब जे शान जा जलसा पिया थियनि असांखे अहिड़ो नबी मिलियो आहे अलाह तो फरमाए मां रब तां ते थोरो कयो तमाम ओ बिजरणी साहब हो चओ अल्हम्दुलिल्लाह सब नथा चओ ॾाढा नथा चओ
अल्लाह तो फरमाए मुझे थोरो तो सही तुझा थोरा तक थोरा नहीं अखियूं ॾिसण जे लाइ नहीं तुझो थोरो कन ॿुधण जे लाइ नहीं तुझो थोरो ज़बान ॻाल्हाइण जे लाइ नहीं तुझो थोरो सही तुझा थोरा तक थोरा नहीं रब तो फरमाए मुझो थोरो इहो तव मां तव्हांखे ॿिया थोरा यादि न ॾियारियां पर हिकिड़ो थोरो तव सही कहिड़ो रब तो फरमाए मुझो थोरो अथव जो मां महिरबानी करे पंहिंजो महबूब तव्हांखे ॾिनो अदा महबूब ॾियणो ॾाढो ॾुखियो अवा कोई कंहिंखे पंहिंजो न वरी दुनिया ख़राब है ना कम चली खैर लाउड भलो पर मिशनरी दोस्तों अज दुनिया जो कानून इहो आहे जेको वो हमारा कावड़ जी वाले मुझे महबूब ने छो ॾिठे तारा कढा दोडा कढ दो मैं मुझे महबूब ने ॾिसे तो मुझे महबूब सां खिले तो मुझे महबूब खे चांहि जी सलाह तो करे जेड़ा पर अल्लाह चे तो इन शर्त सां मां पंहिंजो महबूब बिजरानी हो तव्हांखे ॾियां थो जो तव्हां नंढा वॾा पक्का पोड़ा मायूं मर्द सभु मुझे मोहम्मद सां मोहब्बत कंदो दादा जो सुभान अल्लाह एड़ो मेहरबान केर जंग फतह दिया मुसलमान फातिहा दिया अचन था कैदी बदल और अब हिट न गाला हिट लगा मां उन को बोल गया गाला बस मां थोरो गाला अधु कलाक वाइस गाला मां अर्ज कयो अरे ऐसा जिंदगी मदीने जे मीरा आमना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो बिलाल जी आमना जा लाल अबू अम्मा घोर के पान फरमाई फौज असांजी है सही हा पान फरमाई ना फौज में एक माई दी नजर अचे सही हा औरत अथन कई दी सही पान फरमाई ना माई जो मथो उघाड़ो सही हा नेक मोहम्मद बेजारी जे गोठ जा मुसलमानों मदीने जे मीर फरमायो बिलाल जियो आमना जा लाल वटुमा मोहम्मद करीम जी चादर वनी माई जे मथे दे रख हजरत बिलाल चयो मुझा साईं मां कुर्बान वञा घोर वञ मुसलमान जी न्याणी नागे काफर जी न्याणी अल्लाह अल्लाह ओ नेक मम जे गोठ वारो मदीने जे मीर फरमायो बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी मोहम्मद मुस्तफा न्याणी जे मथां रवा लारण आयो मोहम्मद न्याणी जा मथा ढकाइण आयो हुजूर जी चादर खयूं पियो वञे माई ॿुधो 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 अबे जी ओ ताकत उघाड़ा चंद अबो लंडा पाराए अबे जी ओ ताकत बुखायल चंद अबो मानी खाराए सही मां हातिम तई जी धी आया मां सखी जी धी आया
नेक मामन बेचारे जे गोठ जा मुसलमानों मदीने जे मीर फरमायो भाई सच दी चवे वाकई असा तुझे पी जो नालो बुधो तुझो पी सखी हो पर गाल बुधो तुझो पी छड़ो सखी हो मां मोहम्मद मुस्तफा सखी भी आया पर क़यामत जेके भी मानू जमन मां मोहम्मद सभिनी सखी जो सरदार भी आया है बिलाल जीवा आमिना जलाल माई के जी ताने कई दुश्मन के घर में गिरी अचे रहण जे लाए ता बरोचे छडी दो गलायो न था बंदूक हणी मारी पर जे बटन जो बाबा बियो के दी थी जन को भी ता के चवे भी त संगे छडियो त बिने छडी ना खुदा जी जो कसमा मदीने जमीर फरमायो बिलाल जी आमिना जलाल बुधो मां मोहम्मद करीम जो ऐलान न औरत के छडे दो कह दिया बुधो छडियो चवे थी साईं मां अकेली ना आई हे जेके भी कैदी आया थई सब मुंहिंजा माइट थई सभिनी मां मोहम्मद सखीअ जी तारीफ़ दो तव्हांखे सखाओ त सुभान अल्लाह जी बि कान्हे उन सखीअ जी बि ॻाल्हि कया माईअ चयोसि मुंहिंजो बाबो सखी हो लता पाराए बुखनि खे मानी खाराए मुंहिंजो बाबो एॾो सखी हो साईं जन फरमाए तुंहिंजो पीउ छड़ो सखी हो न मां मोहम्मद सखी बि आहियां पर दुनिया जे सभिनी सखी जो सरदार बि हुज़ूर फरमायो बिलाल जी आमिना जलाल सभिनी खे आज़ाद कयो चो सुभान अल्लाह पान फरमायो बिलाल जी आमिना जलाल वट चाबी खोल बैतुल माल इन सभिनी माण्हुनि खे ओटो सामान जो भरे दे बिलाल अल्लाह खुदा जी जो कसम 300 ॼणा मदीने जे मीर 300 ओट सामान जा भरे ॾिना पान फरमायो माई असांखे ख़बर पई त हातिम ताई जो पुटु वो भी मोहम्मद करीम सां वेण आयो हो आओ साईं हाणे भॼी हुज़ूर फरमायो बिलाल जी आमिना जलाल हिन जे भाउ हातिम ताईअ जे भाउ जे लाइ बि उठ सामान जो भरे मता वो सम्झे मुंहिंजो बाबो सखी फरमाईंदा न मां मोहम्मद सखी भी आया पर दुनिया जे सभिनी सखी जो सरदार भी आया देखो डाटा सुभान अल्लाह चे मदीने हले अब जेको हो रहा तो बंद भी अल्लाह सभिनी के मक्को मदीनो घुमाए मां पंहिंजे वाइस में अल्लाह केतरन के दुआऊं कयूं खुदा जो कसम माण्हू मदीने पुजी हिकिड़ो बजे सही पैसा कोन कीअं वेंदो बचो तो सुभान अल्लाह ॾाढा दिलि सां चओ त रब बंदोबस्त अल्लाह कंदो जागो था न सखी नबी एड़ो मेहरबान नबी अरे मां दोस्तों मां तो बताऊं माजरस हाने रबी लेवल थियो 12 रबी लेवल ते मानो ट्रप देना न कुड पटकन सा ॾाढी वडियूं असां जे अगे मौला साहब नचदा मौला साहब पटकरा छा ॾाढी तो नते ट्रपा ॾींदा नबी या वरी ओए उने खां पो वरी 2 साल खां पो छोकरा आंदा वाला काथों सिंधड़ी बजड़ा चपन के सुठियूं लगल वरी ओए चोरा नचा हाणे हिन साल त हद थी वई गाल कंदे भी शर्म थो अचे हिन साल नौजवान छोकरन वार उघाड़ा करे नच बुधो हाणे ता है फेसबुक जो दौर आ मौलाना ओ एक औरत स्टेज ते विहारियो औरत
मथो उगाड़ो आहे चवनि था त हूर जन्नत मां लथी आहे मोहम्मद जे मीलाद में अरे हूर त नहीं अलाए काथों जी रंडी पकड़े हुन मां इहो पोइ बयान ॾिनो त 5000 मुलनि मूंसां पासिया पोइ हाणे नथा ॾियनि अलाए काथों जी हाणे मोहम्मद जे मीलाद जी स्टेज ते असां देवबंदियुनि जो अक़ीदो आहे त मोहम्मद जो ॼमण बि पाक आहे अचण बि पाक आहे खान भी पाक नबी जो पीअण भी पाक मोहम्मद मुस्तफा जे मीलाद वारी मजलिस भी पाक खुदा जी ज़ात जो कसम असां ये मीलाद मल्हाईंदा हो जीअं हाफ़िज़ कुदरतुल्लाह अज मोहम्मद मुस्तफा जे शान जो जलसो करायो ये विहारे करे माण्हुनि खे ॿुधायो रबियल अवल में जॾहिं मुंहिंजो साईं अॻ में न आयो हो माण्हू जी इज़त न कंदा हुआ वॾनि जी इज़त न की नंढनि ते शफ़क़त न की ओड़े पाड़े जो ख्याल न हो रनसारनि जो क़दुरु न हो यतीमनि जो क़दुरु न हो माण्हू माउ खे गारियूं ॾींदा हुआ पीउ खे गारियूं ॾींदा हुआ माण्हुनि पंहिंजा रिश्ता छिक थोरी थोरी ॻाल्हि त जहिड़ा थींदा हुआ सालनि जा साल जंग हलंदी हुई ख़ुदा जी ज़ात जो कसम वो मोहम्मद मुस्तफा रबियल अव्वल महीने में जाओ जे मोहम्मद जमन सां तो फरमायो तो न्याणियों पूरियूं न गिन न्याणियों पूर जहिड़ियूं न गिन हुज़ूर फरमाया खबरदार जे पेट मां पारियां पारियां न्याणी ॼमी भलो पेट वरी ॿी न्याणी जागो वरी ॿी जाओ ॿिन्ही जी तरबियत नालो भलो रखी जी पुट जे ॼमण जी ख़ुशी कई न ये न्याणी जे ॼमण जी ख़ुशी अॼु त कानून उहो तो आहे पुट तो ॼमे त झुमरियूं ऐं न्याणी थी ॼमी त तय जड़ो ये काफ़र जो ये काफ़र कोन आहे त न्याणी ॼमण जे ऐं नबी से फरमायो मां मोहम्मद तव्हांखे मुबारक थो ॾियां ओ दुनिया वारो तव्हांखे माण्हू पंहिंजे पुट जे ॼमण जो मुबारकूं ॾींदा आहिनि मां मोहम्मद न्याणी जे ॼमण जी मुबारक पुट खे न त वठी ॾे मोबाइल हाणे त नंढो त तूं हिते त मग तो वरी बाईपास ते न त वठी ॾे मोटरसाइकिल हाणे न्याणी त निमाणी पर मुंहिंजे साईं फरमाए जेको न्याणीअ खे कन में वारड़ी थो पाराए कोको थो पाराए न्याणीअ खे लटा वठी ॾिनई न्याणीअ खे रओ वठी मथे ते पारे अर्श ते ऐलान थो थिए त इन ईमान वारे जो इहो न्याणी जे मथां ख़र्च करणु सदको लिखी छॾी ए वरी ज़ालिम न्याणीअ ते ख़र्चो न कई रहंदो न्याणीअ खे खपाए उहे पैसा बि खाई एॾा हराम मरो न्याणे जा हक़ खाई पुटनि जा धीअ मदीने जो मीर आमिना जो लाल इमामुल अंबिया जावा खुदा जी ज़ात जो कसम जिन न्याणे जा मथा ढकाया रे मुसलमानो हुजूर त काफ़र जे न्याणे जो मथो ढकायो तो त मुसलमान जे न्याणे जा मथा उगाड़ा करे मीलाद जी महफिल करे ऐं उन में न्याणियूं पियो नचाए न न न हुजूर फरमाए सिनल आइनैन नज़र पर इज़ा के तकिड़ अख जी सिना त अख जी सिना का पाण खे बचायो अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमायो माई वञो 300 हिकु ठोकायूं थी वञे हुजूर खे पंहिंजी चादर मोटाए थी ॾे ओ मुंहिंजा साईं हे तव्हांजी चादर साईं तव्हांजी महिरबानी असांखे तव्हां छॾियो असांखे तव्हां उठ ॾिना सामान जो साईं वॾी तव्हांजी महिरबानी हे पंहिंजी चादर त वठो अल्लाह 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 ओ नेक मोहम्मद बिचारानी जे गोद जा गैरतमंद मुसलमान खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमायो ना माई ना माई न खणी वञो मोहम्मद पंहिंजी चादर तोखे तोहफ़े में थो ॾे मोहम्मद न्याणे जे मथां तां रवाना न आयो आहे मोहम्मद न्याणे जा मथां ढकाइण आयो न तो चए सुभान अल्लाह एॾो बखीरा जा ओ दोस्तों उहो नबी मिलियो अल्लाह तुझे थोरो इहो ई नबी नाचे हां त असांखे रिश्ते जो पतो ई न पए अम्मा चाहे अबो चाहे ज़ाल चाहे न त नंढा बकरी हिकु ई हाणे वाचो जाते मोहम्मद जो कलमो न पहुतो आहे खुदा जो कसम मां जी ख़बर आहे न भेण जी ख़बर आहे न न्याणी जी
भेनरुनि भाइरनि जा पिया निकाह थियनि पाण में। तव्हां वञो डॉक्टर साहब रहमतुल्लाह फरमाइनि ॿाहिरि मुल्क में स्कूल में वयुमि उते छोकिरे खे पुछियुमि त वाट आर योर नेम, तुंहिंजो नालो छा आहे अंग्रेजी में मूंखे ॿुधाई। मां चयोमांसि तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे? चई मूंखे बाबे जी ख़बर नाहे। अमा जा यार घणा ख़बर नाहे। इहो हाल आहे जिते कलमो मोहम्मद जो न पढ़ियो ऐं जिते कलमो पढ़ियो अथनि उते अदब हया। ओ दोस्तों हुजूर फरमायो सहाबा चवंदा या रसूल अल्लाह जमाई वञे थी हुनजे हातिम ताई जे पुट खे ख़बर पई हातिम ताई त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुंहिंजी भेण अगवा थी वई हिन जे करे अॻु वठी बीह रहियो। भेण अचे थी भेण खे थो चए ख़बरदार ओठ तां न लाइजांइ छाजे करे चई मुस्लमाननि जे नबीअ तोखे गिरफ़्तार कयो। चई हो चई दे ख़बर छा थियो? अल्लाह अल्लाह वीचाराणी भलो साहब ही कौम वारो खुदा जी जो कसमानियानी चवे थी हया कर कहिड़ी ॻाल्हि थो करे वरी ॻाल्हि तोखे हया न आयो। भेण खे छॾे तूं भॼी आए हया तोखे न आयो। जॾहिं मां मुस्लमाननि जे नबीअ जे दरबार में आहियां पहुती न हुयमि परे खां मुस्लमाननि जे नबीअ जी मुंहिंजे मथे ते नज़र पई पंहिंजी चादर मोकिलियईं मुंहिंजो मथो ढकायईं। मां चयोमांसि मां हातिम ताईं जी धी छॾे ॾिनई। मां चयोमांसि हिकु न आहियां 300 ॼणा सभिनी खे छॾे ॾिनई। मां चयोमांसि साईं मूंखे मोकल ॾिनई अदा तो जो असांखे उचो सामान जो भरे ॾिनई तुंहिंजे लाइ बि पुछई। मां चयो साईं वेण आयो हो पर हाणे भॼी वियो। अल्लाह ओ मुंहिंजा भाउ तुंहिंजे लाइ बि उचो सामान जो ॾिनो अथई। आओ ॻाल्हि ॿुधो हुन नबी मोहम्मद करीम लाइ न चओ तुंहिंजी भेण ता वई मथो खणियो मोटी आई मथे ते चादर तोखे ख़बर आहे त चादर केॾे कमाल वारी चयो मोहम्मद मुस्तफा मदीने में चादर मथे ते रखी वेंदो अर्श वारो अल्लाह चवंदो अथव फरमाईंदा या अय्युहल मुज़म्मिल क़ुम अल-लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव युक़स मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। सुभान अल्लाह चवंदो मदीने में भेण जी सदा अदा अबे हातिम ताई जे घर में भी मुझी एडी इज्जत नहीं जेडी मोहम्मद मुझी इज्जत कई भारो ये तो से वो हेडे करे ता हलो न उन मोहम्मद करीम ने हलो जेको मोहम्मद दुश्मन के भी माफी नहीं प्यार तो केर करे ता कनो दुश्मन के ता माफी नहीं लो बरो जो ना न तू ने न मारिया न वो कहीं जन न बिचारानी जन न बंगुलानी जन न चाचड़ जन न सब्जोई जन दुश्मन के माफ कयो आ त मदीने जे मीर कयो ए सबक हुजूर साहब आला जन या रसूल अल्लाह ताब जे पासे का कुरानी माई थी अची माता के अर्ज करायो माता भलो न ता बता भत ता का तो समानी ता हेठ वेठा हो समर्थे वेठा अल्लाह ता 500 साल पर करीब अमीरन का जन्नत ने अग में वी तब ये होने दा तभी शुक्र न था कयो अल्लाह भरेन के भी भरई भली भरे न तू शुक्र कर जेतरो माल घटो नी मोचड़ा घट लगन हां जेतरो घणो होंदो पादरो का वसीर बस पादर न लगन दो समय त बियानो पवंदो न 500 साल तो गरीब पुछने मला के चाव चवंदो साईं पंहिंजी त बनी हुई कान पराई गुरमत ते कंदो हिम बटरे बकरियूं हूं बटरे खटा हुई मुंगड़ी मुंहिंजी आलमन सां मोहब्बत ही
मां वडेर जी ज़मीन कंदो हो आलिमन सां मोहब्बत की आया वोंट आलिमन खे ॾिनमि वडेरनि बनी भी खसे छॾी आओ जो त कुझु कोन हो जल्दीअ में हिसाब किताब थी वेंदी ठपो लॻी वेंदी वडेरा उस ते पिया सड़ंदा आहे ग़रीब बकरी करण वारो आलिमन सां मोहब्बत करण वारो 500 साल पारियां में जन्नत में वेंदो न तो जे सुभान अल्लाह भलो तई दोस्तों साहबा चंदा या रसूल अल्लाह इन पासे का माई थी अचे साहब उठी काले ता वञो अबा सो ये तो वाइस माई तो कया त कदर कोन आलिम जेको भी अचे उन्हें बस ॾिसो बाकी वधीक त हे कुरान अब हे कुरान वधी मौलवी जी इज्जत चो मां कौम जो शेख आया हैदरी मुंहिंजो लक़ब दाबो हैदरी बरोज मां के मथे वारे तो ता सब बरोज हेठ वेठा हो छाजे लाए ता चवंदा मोली सब कुरान ता पढ़ो इन कुरान जे करे हां हिन कुरान जे करे घणी क़ौमूं इज्जत वारियूं थी वयूं घणी क़ौमूं ज़लील जिन कुरान के छॾियो ज़लील जेको भी मौलवी अचे जलसे मां न उथो खुदा नाराज थींदो केर भी अचे वाइज के छॾे वञी मौलवी सां मिलंदा थोड़ी केर भी मां हुजा ॿियो हुजे छो त जेको आलिम कुरान पढ़े थो न बस उन जो ॿुधंदो पोइ त आलिम खे भाकुर पाए चुमी हुजो खीसे में पैसा विझो 10 लख तव्हांखे छॾींदा पर ॾींदो काथे तव्हां पैसा मौलवी खे रड़ियूं तव्हांखे ॾियो त नथा ॾियो बाक़ी मिलण जे लाइ तो भॻवान जी वॾी सही हुब्बा बस कुरान सां हुब्बत ई आहे कुरान तो पढ़जे कुरान जे वाइस मां उथो न उथो गुनाह होतव गुनाह नाराज न दिया मां तो नाराज थी न मैं नाराज थी न तो मूंखे कंदो छा मां त मानी भी खाधी छॾी आहे किराए जा पैसा भी कुदरत लाइ खीसे में विझी वियो आहे अल्लाह सां माने तो हलियो वेंदो ऐं 200 हे भी मिलिया तव्हां कंदो छा मूंखे अल्लाह जो नालो तो यार इन कुरान की इज्जत ता भला खुदा जो कसम ओ मदीने जो मीर आमना जो लाल इमामुल अंबिया मिलियो चो सुभान अल्लाह तू असां दीन जे ख़ातिर कुछ न कयो खुदा जी ज़ात जो कसम हिन कुरान जे बुलंदी जे लाइ मदीने जे मीर आमना जे लाइ इमामुल अंबिया पंहिंजी जान जे करे दीन जे करे पंहिंजी जान ते पत्थर खदा काबरन पत्थर खया अल्लाह अल्लाह छुटी मुबारक ताब में खून सां भरजी वई एरे नज़र कर ओ ते मैदान में मुझे साईं जो चाचो हमज़ो शहीद थी ज़ालिमन ज़ुल्म कयो अखियों कढियो कन कढियो नकु वढियो चप चीरियो खुदा जी ज़ात जो कसम ओ मुसलमानो यार तवज्जो कर तमा अर्ज़ो कया अल्लाह 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 नबी से पंहिंजे चाचे जे लाश जे मथां आया नबी से के पंहिंजो चाचो ॾाढो प्यारो हो हुज़ूर फरमायो सय्यदु शुहदाए हमज़ा ओ मुंहिंजा चाचा तू समूरन शहीदन जो सरदार अल्लाह अल्लाह ओ नेक मामा जे गोठ में अचण वारो हीअं जो ॾिठो हुज़ूर मदीने जे मीर जी पुफी पई अचे पाण फरमायो वञी मामा जी मां खे चल पंहिंजे भाउ जी हालत ॾिसी न सघंदी खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे साईं जो मुफ़ाद जो वञ या अमी ओ मुंहिंजी अम्मा इते भी अम्मा भी मां ॾिठे मुंहिंजो रस्तो अटक परे थी रस्ते दा हट जे मामा न तो चवा मिठो मोहम्मद करीम जो चवई त माई उते जो ते भी रही आहे न तो जे सुभान अल्लाह सिधी खबर आ तो मुझे बहुत हजार जुल्म की मुझे मजलूम भा के शहीद की मुझे भा जो अखियों में कनियो थे मुझे भा जा चप भी कटिया काफर मुझे भा जो नक भी कटियो थे मुझे भा जो सीनो भी चीरियो थे खबर पईया मां मुसलमान हां मां काफिरानी न हां मोट मोहम्मद जो फरमान भी पहुतो आ तो अल्लाह जो कुरान भी पहुतो
मां सब्र कंदो मातम ना वावेला ना रड़ियूं ना दाल घोड़ा ना ओ मुझा पुट वञी मोहम्मद करीम खे चओ ओ मुझा साईं मां मुसलमान आया ए त मुझो एकड़ो भाउ हमज़ो आ पर एड़ा हज़ार हमज़ा हुजनि मोहम्मद करीम मां तुझे दीन जे मथां घोर करे छॾींदी मां न तो जे सुभान अल्लाह अरे तो चार नवा मां चार नवा ओ बेचारानी साहब ताके हर शे मुफ्त में मिली लेकिन थोरो इको पोयो भजो तो इको थोरो मुझाए इको घट कर थोरो बेस रही आवाज ताके त घर वन हर शे मिली कुरान हिते मां ताके एकड़ो अर्ज कयूं ना भाई पी बिरादरी जे मसले में कई दफा थाने ते विया हुंदा पुलिस आई पाण में विया दंद चक्कर ज़मीन जो चक्कर ॿियो चक्कर ॿारनि जो छेड़ो ॿियो पर को अहिड़ो वीचाराणी साहब आहे बंगलानी साहब हिते आहे को ओगई आहे उथी बि चई मौली साहब मथो न का मां दीन इस्लाम जे ख़ातिर कलमो पढ़ियो मूंखे जेल मिलियो आहे न कलमो भी मुफ्त में कुरान भी मुफ्त में मस्जिद भी मुफ्त में मिठो मोहम्मद भी मुफ्त में तो कुछ न ॾिनो मां कुछ न सब तो के मिलियो का कुर्बानी न पछड़ी मोंड भी न ॾींदा मोंड जी भी कुर्बानी न ताईं वॾे न मारे पछड़ी मोंड भी आलम खे न ॾींदा अल्लाह हुजूर जो चाचो शहीद लगो पयो छेदी से मां रोण न आई मां पंहिंजे मज़लूम भाउ जे लाइ कफन खणी आई मुझे भाउ खे कफन पाराए कफन जा ॿ टुकड़ा ॿुधो ॿुधो ओ पुलिस साहब अल्लाह तव्हांखे बरकत करे ॿ टुकड़ा हिकु वॾो ॿियो नंढो नबी साईं जे चाचे जे भरिसां ॿियो हिकिड़ो सहाबी सुतो पियो हो हुन सां बि ज़ालिमनि इहो ज़ुल्म कयो उन जा भी कन कटऊं चप कटऊं नक वॼऊं सीनो चीरियूं या रसूल अल्लाह कफन जा ॿ टुकड़ा तहां जे चाचे खे वॾड़ो ॾियूं नंढड़ो हुन सहाबीअ खे ॾियूं हुजूर फरमाए न यार न ईअं न कजो केरु ईअं करे जीअं मुहम्मद कयो हाजी हाजी इमदाद बिल्ला साहब जो गलो थोरो वीचार जो वेठल हो न त मां चवां सां त उहो मुलूद ॿुधा वई उहो ॿुध न मुलूद करे तवजो कर मुलूद चवंदो आहे त मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु चओ न मुझे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु हर सभी जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पिरीअ सां पुॼंदो केरु न तो कयो न मां कयो नबी से फरमायो मुंहिंजे कफन जो वॾो टुकड़ो मुंहिंजे चाचे खे न ॾींदो साईं छा कयूं हिकु नंढो ॿियो वॾो साईं फरमायो कुणो विझो कुणो थोरो ॿुधो हुजूर फरमाए कुणो विझो कुणो जो विधऊं त नंढो हिसो नबी साईं जे चाचे जंहिंजे लाइ सॼो कफन आयो हुनखे नंढो हिसो थो मिले वॾो न ग़रीब अंसारी ख़ुदा जी ज़ात जो कसम पाण फरमायूं जल्दी कयो कफन ॾियो हुजूर जे चाचे खे नंढड़ो टुकड़ो पिया कफन ॾियनि मथे पिया छिकनि त पेर उगाड़ा पेरनि में पिया छिकनि त चेहरो उगाड़ो साहब जो या रसूल अल्लाह साईं छा कयो पाण फरमायो चेहरो ढकियो पेरनि ते गाह जा पन ॾियो अल्लाह ओ बेचाराणी बलोचो हुजूर फरमायो मुंहिंजे चाचे जे लाश खे खणो हलो मदीने खणी हलो अल्लाह 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 हुजूर जो चाचे जो लाश हुजूर पोयां लाश सहाबा जी जमात अयां जो नज़र कनि हेॾे तवज्जो करो ओ मुसलमानों कलमे वारो सहाबा तंदा या रसूल अल्लाह हमज़े जे लाश जो कांदी ओद जबल थो अजे पोयो सही ओद जबल पोयो साईं ॾिसी पाण फरमायो लाश रखो रे लाश रख पाण फरमायो
मां मोहम्मद ने ओहद सां प्यारो कंदो आहियां, ओहद मां मोहम्मद सां प्यारो कंदो आहियां। फरमायो मुझे चाचे के इते दफन कयो, हिक कब्र में 70 मोहम्मद जा साथ। नबी साईं जो चाचो नबी मस्जिद आहे हिकिड़ो माण्हू बुट हणी आयो, अलाह जो नालो थे माफ़। नबी साईं पहिरियों माफ़ी, साईं माफ़ कंदे, साईं मूंखे तुंहिंजे दीन में दाख़िला मिलंदी, साईं मूंखे जन्नत मिलंदी। केरा ॿुधायो ये निकाब खोल त मां ॾिसां न। वॾो ॾोही आया है, वॾो ॾोही आया है, माफ़ी मिले हो या साईं मूंखे माफ़। ऐं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी साईं जो जॾहिं चाचो शहीद थियो त मोहम्मद रुनो साहबी नबी साईं नबी साईं फरमाए सईद शुहदा हमज़ा चाचा तू समूरन शहीदन जो सरदार आ। नबी साईं फरमाए मुंहिंजो चाचो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो शेर अथव ऐं मुंहिंजे चाचे मां मोहम्मद खे राज़ी करण जे लाइ मुंहिंजो कलमो पढ़ियो। मुंहिंजे चाचे जो ॿियो कमु न हो, सुबुह सां घोड़ो गाए वेंदो शिकार ते, शाम जो मोटंदो। भलो भलो चओ यानी शाम जो हिकु दफ़े नबी साईं खे पत्थर जो हयो त नबी साईं जुती मुबारक घोड़ो संभाली कहे चेस हमज़ा तुझे भाटे मोहम्मद के अबू जहल पत्थर हयो आहे। हाँ जी घोड़ो बधी सिद्धो अबू जहल जे ओताक में वियो और टाका पिया ॼनि, वञण सां अबू जहल खे ठका जो चपा न कढाई, पटको हलियो। चई मुंहिंजे भाटे खे अकेलो सम्झो अथई, पत्थर थो हणे। हज़रत हमज़ो एॾो बहादुर जो कंहिं काफ़रनि जो नालो न वरितो, सिद्धो आहे मुंहिंजे मिठे मोहम्मद जे साम्हूं भाटिया मतां चए त मां यतीम आहियां, मुंहिंजो बाबो फौत थी वियो त मके जा माण्हू मूंखे पत्थर था, मतां चए मुंहिंजो ॾाॾो फौत थी वियो कि मूंखे पत्थर था लॻनि, मतां चए मुंहिंजो चाचो ख्वाजा अबू तालिब फौत थी वियो त मां अकेलो आहियां, मां हमज़ो जो वेठो तुंहिंजो भला त मां करे आयुमि। हाणे त ख़ुशि थी न, पोइ मुंहिंजे भाउ अब्दुल्ला जी निशानी हाणे त चेहरे ते मुर्का न मुंहिंजा सोना भाटिया। चए थो चाचा मां इन ते ॻाल्हि ते न ख़ुशि थींदो आहियां जो मुंहिंजा को भला त करे, मां मोहम्मद खे जेको न ॾींदो आहे मां मोहम्मद हुनखे ॾींदो, जेको मूंखे ईज़ाईंदो आहे मां मोहम्मद हुनखे माफ़ कंदो आहियां, जेको मूंखां छिनंदो आहे मां ॻंढींदो आहियां। नबी साईं चाचे चयो त तूं राज़ी कीअं थी, मुंहिंजो अखियूं तोखे ख़ुशि ॾिसंदियूं चाहिनि, तूं राज़ी थी। नबी साईं फरमायो चाचा बुज़ुर्ग ॿुधाए चई हा, चई जॾहिं तूं कलमो पढ़े मुंहिंजे दीन में दाख़िल थी न मां मोहम्मद राज़ी। देर न नबी साईं चाचे देर न कई, अबू लहब नबी साईं ॻाल्हाए चाचो हज़रत हमने देर न कई, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद के राज़ी कई, मक्को छॾे मदीने आयो, कुब्बा मस्जिद ठाहे भई मोहम्मद साईं खे चइबो तूं वेठो काठियूं मां थो कयां, पत्थर मां थो ढोयां, मां थो मस्जिद ठाहे, मोहम्मद तूं तकलीफ़ न कर। नबी साईं नेक बाबत बेचारनि जे ॻोठ वारो दीन इस्लाम मुफ्त में मिलियो अथव। नबी साईं जो चाचो हमज़ो ओद जे मैदान में 17 टुकराड़े ज़ालिमनि कन कढिया, अखियूं कढियूं, नक वढियो, चप चीरिया, कुझु न छॾियो। तव्हां चओ था त ग़ुलामी रसूल में मौत बि क़बूल है, दाढ़ी रखो था, मौत को कबूल क्यों, दाढ़ी रखो। ग़ुलामी रसूल में मौत कबूल है, नमाज नथा पढ़ो, पी मां खे गारियूं, न्याणियुनि का रिश्ता तोड़े छॾियव, ओड़े पाड़े जो हया न आहे जो के मुसलमान खे छा मारो। नबी साईं फरमायो अल्लाहु अकबर, केर अयां जो ईअं खोलियई निकाब जो खोलियई त नबी साईं जे चाचे जो कातिल हमज़ो इन अखिर सां रसूलुल्लाह खे ओद जे मैदान में रोंदे ॾिठो, चाचे जे करे। नबी साईं चाचे खे क़त्ल त कई, ज़ालिम उनजे लाश खे मुसल्लो बनाई, बेहुरमती कई, न छॾींदासीं। हे तलवारूं साहबा कयूं न वेंदे काफ़र
नबी से फरमाया चुप उसबुत हेदिया केरो करे न बंगुलानी करे न बिचारानी करे न जो को मुसलमान करे जे करे त मिठो मोहम्मद करे लता सुभान अल्लाह जो वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह रहीम नबी वाह वफादार नबी ओ मदीने वारा साईं मुझे जबान के ताकत न थई जो बिचाराने दे गया मां तो मोहम्मद जो अज सजो शान पूरो करे हलियो वञा ना 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 मूंखे ताकत न है मां त कुछ ॻाल्हियूं तूं ॿुधायां थो हिन कलमे वारनि खे मन न मन मन न मन मन न मन हे अमल कर हिन जा बेड़ा पार थी वेंदो मुंहिंजा बि बेड़ा पार थी वेंदा कम जे ॾियारे तूं मोहम्मद जी बात नसीब थी वेंदी मोहम्मद तोखे पंहिंजे दीन में दाख़िल कंदो मोहम्मद मुस्तफा तुंहिंजो कबूल कलमो कबूल कंदो बस हेॾे आ मां मोहम्मद मुस्तफा तोखे पंहिंजे चाचे जो खून माफ़ करे जन्नत जी टिकट बि लिखी मुझे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पिरीअ सां पुॼंदो क़यामत जे ॾियारे साहबा त या रसूल अल्लाह सदा की काथे ॻोल्हियूं पाण फरमायो तव्हांखे ज़रूरत न आहे मां मोहम्मद ॻोल्हींदुसि तव्हांखे मां ॻोल्हींदुसि तव्हांखे ज़रूरत न आहे ॻोल्हण जी मां ॻोल्हींदुसि त कीअं सुञाणे पीउ जुदा भाइर जुदा कोई न ईंदो मरो था जंहिंजे लाइ हिते हराम हलाल जो ख़्याल था कयो ख़ुदा जो कसम उहे बि भॼी बेज़ार थींदा परे साईं तव्हांखे असां कीअं ॻोल्हियूं पाण फरमायूं तव्हांखे ज़रूरत न आहे मां मोहम्मद पाण ॻोल्हींदुसि चओ न सुभान अल्लाह कीअं ॻोल्हींदो हुज़ूर फरमाए मां मोहम्मद करीम हीअं ॾिसंदुसि हुज़ूर फरमायो परे खां मां मोहम्मद करीम जी उमत पधी हूंदी उनजे चेहरे ते निमाज़ जो नूर हूंदो मां परे खां ॾिसंदुमि मुंहिंजी उमत जूं ॾाढ़ियूं वॾियूं हूंदियूं सॾे करे हौज़े कौसर मां सोन जा प्याला भरे करे हिक हिक उमती खे प्यारींदुमि चओ सुभान अल्लाह मां चए भाई पी चए भाई रे वेजो नाच दोस्त जन संग वेजो नाच परे थी पर मदीने जो मीर माता के बुधा असा भेनन का रिश्ता टोड़ियान थोरो अर्थ कया अरे हुनैन जी जंग पता थी साईं हुनैन जी हिकड़ी माई आई जंग में सहाबी हथ करियूं दा हनन से बदल हिक हिक सहाबिया छोड़ो माके छोड़ो माके छोड़ो माके बतो ना माके छोड़ो माता जे रसूल मोहम्मद करीम जी भेड़ आया न तो जे अरे भेड़ सा रिश्ता तोड़े छई अरे भेड़ सा जी रिश्ता के भेड़ नथी बोलई भेड़ नबी साईं जे माखी मां नबी साईं जी भेड़ माके छड्यो एक एक साहबी अभी माके छड्यो छोबतो तवा मां रसूलुल्लाह एकड़ो साहबी भजंदो आ या रसूलुल्लाह हिकड़ी माई आई आ हुने न जी जंग फतह दिया हिकड़ी माई आई आ जदी मुके बंदो न मां मोहम्मद जी भेण न तो जे सुभान अल्लाह साईं नो क्या हदीस में कादर में नबी साईं की आते आ सही फरमाया दी की दी चवे मां मोहम्मद जी भेण हुजूर ने मो करे चे दी साईं तवा नता सुञाणो तहाजी उम्र मुखा नंढी है मुंहिंजी उम्र तहां का वडी आ पर हूं त तू सभनी का वडो आ असा जे मुल्क में डुकर पयो मायूं आयूं दायूं बार खण मके पाक में 299 दाई 299 दाई मोटी आई तव्हां मुझे अम्मा जे बुखे में आयो अम्मा खणी आई असांजे घर में सुञरिया भी करे ओ मुझा साईं बगन के धन में खीर न हो ओ मुझा साईं जने तव्हां आयो
मां बकरियों चारे मोट दी हमें तो बकरे जे ठण मां खीर वहंदो मुल्क में गाव इन दुआएं असांजो बकरियों मां ठण मां खीर हले रहमत जो चंड लही है सिज लही आयो ओ मुंहिंजा साईं चओ न सुभान अल्लाह बस आखिरी ॻाल्हि क्या मां तव्हांजे अखियुनि कुझु पाणी कढां पंहिंजी अखियुनि मां बि कढां त पोइ रब रहम करे कई सुता उथिया ई कान फानी दुनिया सां मोहबत कई अथव फानी ओ मुंहिंजा साईं अमल तव्हांखे असांजे घर खणी आई असांजा ठिकर बि सोना बणिजी विया एक दफे मां तव्हांखे खणी करे ईअं घुमाइण जे लाइ वयमि अल्लाह अल्लाह मुंहिंजा साईं जाते मां बकरियूं चारींदी हुयमि उते पहुतमि ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा दिलबर साईं मां तव्हांखे लोली बि ॾियां बकरियूं चरण न पयूं उहो बि चौधारी वेही ओ मोहम्मद करीम जे चेहरे खे ॾिसण पयूं मुंहिंजा साईं तुंहिंजो चेहरो ॾाढो सुहिणो हो चंड बि छकी पियो थिए सिज बि छकी पियो मुंहिंजा साईं हे बकरियूं चौधारी वेठूं ओ मुंहिंजा साईं मां तव्हांजे चेहरे खे ॾिसां पई लोली बि ॾियां अल्लाह 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 नेक मोहम्मद बेचारानी जे ॻोठ वारो हाफ़िज़ कुदरतुल्लाह जे सॾ ते अचण वारो फ़कीर माण्हू आहे वेचारो सादड़ो माण्हू आहे वेचारो हे त हुनजो इख़लास आहे जो हेॾी जमायत आई आलम भी सब आया तस अल्लामा राशिद महमूद के का मजबूरी हूंदी जो न सा दले कोई ना घे जो हो त कायद मौलाना फजल रहमान दे वयो हो खुदा जी सा जो के समाचार अर्थ बुक हुजूर के जे भाई साईं मां तवा के लोली भी न्या जी मां पंजे बच्चे के दीदी ई भी ने से मां का भी अल्लाहुम्मा अब किलना मोहम्मद या रब्बना अब किलना मोहम्मद अल्लाहुम्मा अब किलना मोहम्मद या रब्बना अब किलना मोहम्मद ए मुझे बोलो मुझे मोहम्मद के जिक्र के बुलंद कजाए शान के बुलंद कजाए से मुझो नालो शेमा तई मां हलीमा जी धी आया साहब ने माके बदलो साईं तुझे साहब ने माके बदलो महाली माजी धी आया शेमा साईं ने रोई बैठा साहब यो हथ कड़ियो छोड़ो वाकई मां मोहम्मद जी भेण तव इन घर जा मोहम्मद ते वडा थोरा भेण जा रिश्ता मां के गजु गारियो ने मिलाद मुस्तफा मां यो सब हासिल कियो तो वादन बुधन मां जो सबक हासिल कियो तो जलसे ता मोटी मां के गारियो ने जंजे पेर जे नाला जन्नत रखी नबी सके जो सही माई कुरानी दिए जे ताए बगा सजन ट्रप ने दाची के विहार जो ना सजन भैया उन माई के कुल्हे ते खणी अचे पांजी मुजम्मिल वाली चादर विछे नो सामान चादर तले कारको खणी आया जमजम जो पानी खणी आया प्यारे कचहरी के सवा चेदी सही मां आयो तो के दिस हने महला तरसे न खिदमत क्या हचे नबी सही कदो हली वरी भाकुर भरे वरी दाची ते बिहार ये दाची वने थी मोहम्मद ये की दिस ये ओ बरोच ये की नबी सही संता ऐसी नहीं जिसे नजर का कायम न थिया नबी सही पोते मोचा तो मोहम्मद मुस्तफा के अखिर में गोड़ा वन पिया साहबा जो या रसूल अल्लाह ये के रही कुरानी हर वन त सुञानो या ओ अम्मा या जे ताजे मिठे मोहम्मद के खीर प्यारो जंजो नालो अम्मा हलीमा सकी मां के गारियूं थोड़े जे पेट में तो के पालियो गुह कले पोरचाणी भंजी तुजा गुह धोते करे धोबियाणी भंजी तुने लटा पई धोई करे पोरचाणी भंजी करे धोबियाणी लटा धोए स्त्री करे बोरची खाने में बिठिया तुझे ना मानी पे तैयार करे पोरचाणी करे तुझे बूट के पे साफ करे किन्ना ओने भागा अम्मा तुझे बूट के पांजे रहे साफ करे पुट की पारे तुझी लिम पांजी रहे सा
गुह पई धोई मुटर पई धोई अज अम्मा कुराली याद रखे थी अबो कुरालो थी विया झंग में इन बंदन में इन बारन में वडेरन जा तड़का सही वनी करमपुर में मथे ते तगारियूं खणी पुट पालियई 7 छोरा पालियई कंहिंखे घणो न कढियई कंहिंखे न खपायई कंहिंखे न बिल्क बि न कुछ पाण ईद ते धोई लटा पातई तोखे पिनी कर्ज खणी दी तोखे नवा लटा वरी नहीं अज अबे जो अखियूं नथियूं ॾिसन जंगूं लकन थियूं अज चए तो निकिरो असांजे घर मां कंगारा क्या था ज़ाल जे चवण ते पीउ खे बि घर मां कढे कमीना जन्नत मिलंदी न मिलंदी नबी साईं फरमायो अबो जन्नत जो विचों दरवाज़ो अथव अम्मा जे पेरनि जे ठार पर जन्नत रखी अथव अॼु अधु कयो अबी अम्मा जी इज़त कंदासीं कंदो अॼु अधु कयो त अबी अम्मा सां न फिटाई अड़े उन सॼी दुनिया सां फिटायो अथई पीउ मां सां बि फिटाए अकुलाई जन्नत न मिलंदव रिज़र्व फी रिज़ल वालिद अबो मां राज़ी त अल्लाह राज़ी मां दुआ तो कयां हाफ़िज़ कुदरतुल्लाह साहब जी ने खैर के इन मेहनत के अल्लाह कबूल फरमाए सैयद सगोरो आयो आ मां न को सैयद जो मुखालिफा न को कहीं मौलवी जो माके दुख थियो असा सैयद जा नौकर मुखे खबर न सही अभी बुला आयो पर पो भी ता जेका कार ॾिसो भॼी वञो ई न कंदा माज़रत जेकॾहिं तव्हांखे दुख थियो आहे त मां तव्हांखां माज़रत थो करां मां तव्हांखे मां तव्हांखां जेकॾहिं माज़रत थो कयां जेकॾहिं तव्हांखे ॾुख थियो फरमायो तव्हांखे अर्ज़ु कयां त ईअं न कंदा कयो ईअं न कंदा कयो आलिम अचनि वरी इज़त वारा आहिनि इज़त मां बि पर वधीक यार हे आहिनि पोइ सुभाणे अल्लाह चवनि अल्लाह